अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। तव्हांखे खिपरे में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो लॻ ॻोठ उमर मंगरियो जो 12 सालनि जो छोकिरो जावेद पुट अलहॾिनो मंङरيو 7 मुहर्रम खां गुम हुजण सबबि संदसि घर भाती सख़्त परेशानियुनि में मुब्तला आहिनि। जॾहिं त गुम थियल नींगर जी ॻोल्हा लाइ इंतिज़ामिया के बि क़दम न खंया आहिनि। जॾहिं त गुम थियल जावेद जी ॾाॾी सिबागी गुंगो पीउ अलहॾिनो सोट असगर मंङरيو सां खिपरो में साफ़ियुनि खे दाईंदे ॿुधायो त असांजो बारड़ो मुहर्रम महीने खां गुम आहे। घर में डुख वारी सूरत हाल आहे। असां सख़्त तकलीफ़ मां पिया गुज़रूं। एतिरा ॾींहं गुज़रण बावजूदि चूंडियल नुमाइंदनि पुलिस तोड़े इंतिज़ामिया असां सां राब्तो नाहे कयो ऐं न वरी असांजो बचड़ो ॻोल्हण में का मदद कनि था। इन्हनि हुकूमत खां मुतालबो कयो आहे त असांजे बचड़े जी ॻोल्हा में असांजी मदद कई वञे। भाई 2 महीना 13 ॾींहं थिया मुंहिंजो छोकिरो विञाइजी वियो आहे। बेदिमाग़ो आहे, राति जो निकितो आहे ऐं 2 महीना पूरा थिया आहिनि ऐं 13 ॾींहं थी विया आहिनि। महिरबानी करे कंहिं साहिब वटि हुजे त को इतलाह करे फ़ोन करे। ऐं मिस्किन आहे, ग़रीब आहे, पीउ वीचारो को अलहॾिनो आहे, ग़रीब गुंगो आहे वीचारो। छोकिरो जावेद उमिरि 11 साल हूंदी ऐं पीउ वीचारो गुंगो ॻाल्हाए सघे कोन थो। नियारे नियारे असीं थकायूं पुछाए पर ख़बर न का ला न को अथव ख़बर आहे। मरी रोई रोई अंधी थी वई आहे। मुंहिंजो बचिड़ो नंढड़ो आहे, दिमाग़ में थोरो ॻाल्हाए सही थो। ॻोठ जो नालो बि वठे थो वारिया मोरी ऐं उमर मंङरيو। सर खिपरे में गुम थी वियो है। महरम में 7 तारीख़ वियल है छोकिरो। असां जाम ॻोल्हा कई है, बिरशार साइड हाला हैदराबाद उमरकोट ॾे टंडो अलायर इन विच में जेके बि एरियो जाम ॻोल्हा कई है। अञा तो उमिरि 11 साल है। नालो जावेद है जी। उमर मंङरيو ॻोठ जी हाँ, वारिया मरी लग। ज़हनी दिमाग़ दाले बोले क़िस्म है ॿार। अॻ में हिकिड़ो चार गुम थियो आंदो नूरियाबाद में महीनों खान उते हो अनाथ आश्रम में। मदद बस अपील है ॻोल्हा कई वञे जिथे मिली सघे उते इतला ॿुधाए छॾीनि सही है। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।